कोशिश कयूं। ॾाढी सुठी हिकिड़ी ॾाढो सुठो नओं कमु समाज में परेश भाई जांबा जेॾीमहिल करे रहिया आहिनि, पंहिंजे सिंधी समाज जो अंग आहिनि ऐं हिते लॻभॻि सिंधी समाज जा अनेक आगेवान युवा कार्यकर्ता सभु हिते उपस्थित आहिनि। त 2 मिंट हिते तव्हांखे घुराइणु चाहींदुसि, थोरो अॻियां थी वञूं पाण 2 मिंट। परेश भाई अचो। पाण हिते तव्हां अॼु जेको इहो आयोजन कयो आहे, हिते समाज जा अनेक आगेवान हिते बीठल आहिनि, टेस्ट करे रहिया आहिनि, के चाट बाज़ार में बीठा आहिनि, के इटली में बीठा आहिनि, के चाइना में बीठा आहिनि, के नेपाल में बीठा आहिनि। आफ्टर ऑल सभु छापरोल में बीठा आहिनि ऐं किथे बीठा आहिनि जिते परेश भाई जांबा तव्हांखे इनवाइट कयो आहे। कुछ आगेवान आहिनि, कुछ कार्यकर्ता आहिनि। त ॻाल्हि इहे चवणी हुई कि इलाही सुठो तव्हां इहो आयोजन कयो आहे, सतनाम केटर्स द्वारा जेको अॼु तव्हां इहो आयोजन कयो आहे, ख़ैर समाज में पंहिंजे समाज में पंहिंजो कमु पंहिंजो पाण खे मिले, त इहो तव्हांजो ॾाढो सुठो आयोजन आहे। सॼे भावनगर सिंधी समाज युवा संगठन तरफ़ां, सॼे सिंधी समाज तरफ़ां तव्हांखे हिन कार्य लाइ वाधायूं वाधायूं वाधायूं। तव्हां अॻियां वधंदा रहो ऐं इटली चाइना ऐं मूंखे इहा अपेक्षा आहे कि तव्हां मंगल ग्रह खां बि 2-4 आइटमूं ॻोल्हे करे कुछ नई आइटमूं ठाहींदा रहो। लॻभॻि 150 वेराइटियूं हींअर तव्हां टेस्ट कयूं थी। 30-35 आहे त असां हुन में अलॻि अलॻि स्वाद करे 150-200 ठारायूं आहिनि, त उहे तव्हां टेस्ट कयूं थियूं। इलाही सुठो कमु, हिन जे लाइ तव्हांखे सचमुच में वरी हिकु दफ़ो वाधायूं। तव्हां परेश भाई इहे सभु खाइनि पिया न, माना हिन पासे ध्यानु न ॾींदा, सभिनी जो ध्यानु थोरो टेस्ट करण में आहे। त तव्हां हिननि खे ॿुधायो कि भई अञा छा तव्हां इहो छो इहो कमु कयो, इहो छो वीचार आयो तव्हां कि अहिड़ो कुझु कजे। त एक्चुअली छा आहे, हिन कैटरिंग लाइन में अलॻि अलॻि एक्सपीरियंस हूंदा आहिनि सभिनी खे, अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि एक्सपीरियंस हूंदा आहिनि। ऐं मां इलाही कम्युनिटियुनि सां जुड़ियल आहियां, इलाही जा कम कंदो आहियां। दरबार कम्युनिटी आहे, जैन कम्युनिटी आहे, लुहार कोड़ी समाज, पंहिंजो सिंधी समाज। त हिते ईअं ॾिसणु वञो नी त सभी फूड जो पाण हिते संबंध आहे कयो आहे, कि सभिनि खे वणंदी आइटम हुजे। इस्कॉन बॉल बि आहे, त भजिया बि आहे, रेग्युलर कांठे वारी भजिया बि आहे। त बसि मां तव्हां सभिनि जो आभारी आहियां, तव्हां सभिनि हिते हाज़िरी ॾिनी। सभिनी खां पहिरियां संत प्रभाराम जल आश्रम, भावनगर सिंधी समाज में सम्झो संत प्रभाराम जल आश्रम, राजाई समाज, लाड़ी लोहाणा समाज ऐं छापरू पंचायत हिते पाण अॼु हिते सभु बीठा आहिनि, उहे बि आहिनि। हिन खां सवाइ रियासती पंचायत ऐं सिंधी समाज युवा संगठन, सभिनी संस्थाऊं सभई अची वियूं। गांधी स्मृति मित्र मंडल, संत कंवरराम ट्रस्ट, मां सभिनि जो लाइ आभारी आहियां। कानपुर पंचायत, जनरल पंचायत, भावनगर जनरल पंचायत वारा बि सभई आया आहिनि, मां उन्हनि जो ख़ूब ख़ूब आभारी आहियां। परेश भाई पंहिंजो एक्सपीरियंस शेयर पिया कनि, उहे कमु करण में वञंदा आहिनि ऐं आभार करे जल्दी उन्हनि सॼे सिंधी समाज जो सभिनी संस्थाउनि जो आभार मञी रहिया आहिनि। कुझु नाला ॿुधायूं, कुझु विसरी वियो हुजां त माफ़ी थो चाहियां। इलाही सुठो कमु पिया कयो, तव्हां निश्चिंत रहो। अञा हिन कम खे अञा अॻिते वधायो। पर परेश भाई तव्हां कहिड़े कहिड़े शहरनि जो हुते आइटमूं खणी आया, उहो त ॿुधायो न भई थोरो भावनगर। ऐं इहो वीडियो असां तव्हांजो सिटी न्यूज़ एंड व्यूज़ असांजी चैनल आहे, हुन ते ठाहींदासीं। कहिड़े कहिड़े शहर जूं वेराइटियूं आहिनि उहे बि थोरो ॿुधायो। सभिनी खां पहिरियां पंहिंजो जेको सम्झो ऑथेंटिक सिंधी में वीडियो बि अची वियो, त ॿिया बि अची विया। उन खां पोइ मैक्सिकन आइटम आहे, इटालियन आइटम आहे, सम्झो चाट जूं आइटमूं आहिनि, चाइनीज़ आहे, लॻभॻि 4 खां 5 देशनि जूं वेराइटियूं आहिनि। बाक़ी असां काफ़ी सारी लेबनीज़, जैपनीज़, अमेरियन, भई जेके सम्झो नाला ॿुधा बि न हुजनि के, पर उहो छा आहे इलाही नओं करणु वञूं था त जल्दी एक्सेप्ट नथा करे पाऊं। बाक़ी हर देश जी तव्हां जेकी बि आइटम चओ वठी थी सघंदी आहे, पर उहो हिते रखण जो मां पर्पस हिन करे न कयो कि लॻभॻि न त इलाही दफ़ा ग़लति इफेक्ट ॾिनो आहे। यार कुझु सम्झ में ई न, ॾिसी करे ई न खणंदा भई छा आहे।
त थोरो रेग्युलर थोरो कुझु नओं उहो सॼो मिक्सअप कयो जंहिंखे सभिनी खे वेण में मज़ो अचे। जी ॾाढो सुठो। कुझु हिते पंहिंजा अॻेवान भई न सही सॼी टीम आहे पहिरीं त युवा संगठन जा असांजा सभई मेंबर्स जेके आया आहिनि उन्हनि खे बि हिते घुरायूं इन पासे अची वञो। परेश भाई तव्हां हा सभु अचनि हिन खां माना पुछंदासीं कहिड़ी आइटम वणी कीअं भिंडी चवणी अनिल भाई अनिल भाई आइटम सभु ॾाढियूं सुठियूं आहिनि। सभु त टेस्ट न करे सघियासीं पर जेके बि खाधियूं ॾाढियूं सुठियूं खाधियूं। सभिनी जो टेस्ट सभिनी जो सवादु अलॻि अलॻि आहे। हर का शइ पंहिंजी जॻह ते सही आहे। ऐं ॾाढी महिनत करे हुननि जेको अॼु जो इवेंट कई आहे हिकदमि बढ़िया कई आहे। हुनजे लाइ सतनाम कैंपस सभिनीनि खे वेरी वेरी थैंक यू। असांखे घुरायो अथऊं परेश भाई, कमलेश भाई चंदाणी ऐं मुकेश भाई कहिड़ी आइटम टेस्ट कई तव्हां कमलेश भाई? जोरदार। परेश भाई रियली प्राउड ऑफ यू। और तव्हांजे मथां सॼे समाज खे गर्व आहे। अॼु तव्हां एतिरी सारी वांगियुनि जी लाइन लॻाई जीअं तव्हां ॿुधायो भई चीज़ बाउल में वठी करे डूंगरी भरियलु डूंगरीअ सां मतिलबु ज़ोरदार कॉम्बिनेशन। मां दुआ कयां थो भॻवान सां झूलेलाल सां प्रार्थना कयां थो तव्हांखे खोड़ बरकत ॾे। हे जेको तव्हां आयोजन कयो आहे हिकिड़ो खरेखर इंस्पायर आहे। सभिनी माण्हुनि खे पंहिंजे पंहिंजे बिज़नेस खे प्रमोशन जे लाइ समाज खे गॾु रखे करे अहिड़ा कार्यक्रम करणु घुरिजे। ऐं मां जेतिरी बि आइटम खाधी कमलेश भाई रियली ग्रेट, वन ऑफ द बेस्ट। मूंखे ॾाढो वणियो ऐं असांजी हमेशह प्यार आशीर्वाद सॼो तव्हां सां गॾु आहे। गॉड ब्लेस यू। कमलेश भाई बराबरि आहे पर हिकिड़ो सुवालु हो पकोड़नि में जेके पटाटा आहिनि उहे अंदरि कीअं विया इहे अंग्रेज पुछनि था त जवाबु ॿुधाइजो। मुकेश भाई आहिनि ॿ अगरि माना मुकेश भाई खे ॿुधो। जय झूलेलाल। ईअं त असांजा परेश भाई त मामा ई आहिनि माना असां त पहिरां खां ई जुड़ियल आहियूं। पर मूंखे ख़्यालु आहे कि कंहिं ॻाल्हि में कमी न आहे। जेको बि आहे पाण टटस हाज़िर रही करे हर कम में जुड़ियल रहंदा आहिनि। कहिड़ी कमी न रहे उनजी एतिरी तयारी हूंदी आहे ऐं उन में सक्सेसफुल त हूंदा ई आहिनि। पर कंहिं महिल छा थींदो आहे की माण्हुनि जे ॾोह जे हिसाब सां कुझु बि थी सघे पर लॻभॻि अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो साथ सहकार हुन सां गॾु पूरे पूरो ई हूंदो आहे ऐं हुन मूंखे आङुरी पकड़े मूंसां गॾु हलंदो आहे। हलो भई कोई वांदो न आहे, अॻियां कोई बि कमु पए त मां हाज़िर आहियां तव्हांजे लाइ। जय झूलेलाल। थैंक यू ॿिया पंहिंजा अॻेवान वरी हिकु दफ़ो तव्हांखे ॾाढियूं ॾाढियूं वाधायूं। तव्हांजो सॼो स्टाफ तव्हांजो सॼो मैनेजमेंट ॾाढो सुठे नमूने हलियो। ॾाढो सुठो प्रोग्राम तव्हां कयो हो। वरी हिकु दफ़ो सॼे सिंधी समाज जी तरफ़ां तव्हांखे लख लख वाधायूं। थैंक यू वेरी मच।